नाज़रीन, नारा तालके जा स्कूल में ख़ूबसूरत रंगन सां जरकी पिया आहिनि। नूर मॉडल हाई स्कूल चूनको में सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे पीराणो साहिल भमरो। आवाज़ टीवी न्यूज़ पारां 5 डिसंबर के इल्म पिरायो सिंध संवारियो जे स्लोगन हेठि सॾिनल ऐलान खां पोइ सिंध जी कुंड कुर्छ में जेके सकाफ़ती रंग आहिनि उहे निकिरी निर्वार थी पिया आहिनि। हिन क़ौमी काज के बुढ़ा पोड़ा तोड़े जो जवान त मल्हाइण लाइ पुरजोश नज़र अचनि था, पर हिन प्रोग्राम के असां ॾिसूं त नंढड़ा ॿार कीअं मल्हाइनि। ख़ुशमती ॾींहुं जीअं नियाणियुनि खे तालीम मिले थी, उन हवाले सां असांखे ख़ुशी थी थिए। असांजो स्कूल जो नालो आहे नूर मॉडल एलिमेंट हाई स्कूल चूनको। हिन ॼो को ॾींहुं ॾाढो सुठो लॻो आहे ऐं असांखे ईद वांगुरु लॻो आहे ऐं असांजे कल्चर ॾींहुं असां मल्हाए रहिया आहियूं। असांखे ईद वांगुरु लॻो आहे ही वारो सिंध कल्चर डे थियो आहे। जीअं सिंध असांखे तालीम ॿारनि खे ॾाढी सुठी थी मिले। असांजे स्कूल जो नालो नूर मॉडल हाई स्कूल चूनको। अॼु असां चईंदासीं त हीअ असांजो ॾींहुं ॾाढो प्यारो ऐं ख़ुशीअ जो ॾींहुं गुज़रियो आहे। असांजे उस्तादनि खे ॿियनि खे गुज़ारिश असां ॼम से एतिरो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, सम्झो असांजे ईद जो ॾींहुं आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे ई ॾियारो मल्हाए करे। असां दोस्तनि सां उस्ताद सां सभिनी सां मल्हाए करे ॾाढी ख़ुशी थी आहे असांखे हिते। असां ॾियारो मल्हायो आहे सिंध सकाफ़त जो। जीअं सिंध साईं असां चवणु चाहियूं था त हीअ असांजो ॾियारो ईद जे बराबरि आहे। इल्मु पिरायो सिंध संवारियो। नूर मॉडल हाई स्कूल चूंटको जे ज़हीन शागिर्दनि हिन क़ौमी काज लाइ कहिड़ो न ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। संदुनि हौसला एतिरा मज़बूत आहिनि जो हू चवनि था त हीउ जेको कल्चर वारो ॾींहुं आहे उहो असां लाइ इंतिहाई वॾी ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं असां हिन ॾींहं ते न सिर्फ़ु ख़ुशि आहियूं पर हिन ॾींहं खे 5 डिसंबर ते क़ौमी काज करे मल्हाईंदासीं। जी।